जी बिल्कुल असां मञुठ तगर पतण ते बीठा आहियूं। ही साम्हूं तव्हांखे ॾेखारियूं त ॿेड़ी आहे जेका कचे मां अचे विधी ऐं हीअ जेके अवाम खे हिन तरफ़ खां ॿिए तरफ़ जेके नकुल मकानी करे रहिया आहिनि। ऐं अव्हांखे ॾसींदासीं त ही साम्हूं जेको आहे तगर पतण आहे ऐं पुलिस जो जेको थाणो हुयो तगर जो उहो बिल्कुलु पाणीअ जे घेरे में आहे। हे तव्हांखे ॾेखारींदा हलूं त ही सॼो जेको मुल्क आहे कचो ही मुकमिल जेको आहे सो हिन में पाणीअ सां वरतल आहे ऐं हीअ सैलाबी सूरत हाल आहे। ऐं खोड़ माण्हू बंधनि ते बि जेके आहिनि वीचारा पंहिंजा घर घाट छॾे माल मता छॾे अचे ॻोठाणा अचे बंध ते वेठा आहिनि। ऐं हिननि जो चवणु आहे त असांखे को बि सरकारी या सियासी माण्हू न आया आहिनि जेके अची असांजी मदद कनि। पंहिंजी मदद पाण असां जेको आहे सो हिते आया आहियूं। ऐं ॻोठु हाजी मोहम्मद उमर सहतो ऐं बख्शल सहतो ऐं काफ़ी ॻोठ आहिनि जंहिंमें हज़ारे एकड़ ज़मीन जेका फ़सुलु हुयो उहो बि तबाह थी चुको आहे। हीअ ॿेड़ी बीठी आहे जेके माण्हू किराए ते पंहिंजा जेका घर छॾे सामान जेके से बंध ते आणनि था। जी बिल्कुलु असां ठारूशाह जे भरिसां मञुठ SM बंध ते बीठा आहियूं। हितां जो जेको इलाइक़ो आहे मुकमिल पाणीअ सां अची वियो आहे ऐं दरियाई सैलाब जेको आहे हिननि ॻोठनि में दाख़िल थी वियो आहे। हितां जो आवाम जो चवणु आहे त असांखे गवर्नमेंट जे तरफ़ां का बि न का कैंप ॾिनी वई आहे न को टेंट ॾिनी वई आहे जो असांखे कुझु मिले। असांजा जानवर माल उहे बीमार थी वियो आहे। असांखे जेको आहे सो कंहिं बि क़िस्म जी माली सहायता न कई वई आहे। ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त असां जेको आहे सो केतिरे ई वक़्त खां वठी हिन पाणीअ जे हिन में लपेट में आहियूं। कैमरा टीम सां गॾु बशीर हुसैन विसड़ो काश न्यूज़ नशर अफरोज़।